अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं ॾिसी रहिया आहियो सिंधी इश्यूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मिठियाणीअ खां। मिठियाणीअ वेझो ॻोठ किरड़ खान भट्टीअ में भट्टी बिरादरी जे ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो। तफ़सीलात मालूम करण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मंसूर मलक। जी मंसूर, छा तफ़सीलात आहिनि? जी अनवर, मिठियाणी वेझो ॻोठ किरड़ खान भट्टी में भट्टी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार संगावती तकरार तां झेड़ो। गोलियूं लॻण करे 2 औरतूं ऐं हिकु मर्द ज़ख़्मी औरत मिसमार रोज़ीना भट्टी ऐं रिटायर फौजी ज़करिया भट्टी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर भरवारी मिठियाणी अस्पताल में दाख़िल आंदो वियो, जितां खेनि नौशरो फ़िरोज़ मुंतक़िल कयो वियो। आख़िरी इतला ते का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी, जॾहिं त वाक़े खां पोइ ॻोठ में ख़ौफ़ ऐं हिरासत वारी सूरत ठहियल आहे। जी वॾी महिरबानी मंसूर अली मलक अपडेट्स ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा सिंधी इश्यूज़ न्यूज़ टीवी।